मुफ्ती साहब तव्हां हिकु बयान में चयो हो त टीवी ख़रीद करणु, टीवी ॾिसणु ऐं टीवी खपाइणु हराम आहे, पोइ मोबाइल इस्तेमालु करणु कीअं जाइज़ आहे? इहो बि त टीवी आहे। चंद जुमा पहिरियां हिकिड़े सवाल जे जवाब में मां इहा ॻाल्हि कई हुई त टीवी ॾिसणु हराम आहे। जंहिं टीवी ख़रीद कई आहे, ख़रीद करणु ऐं उन खां बाद जॾहिं वेचींदो त वेचण बि हराम आहे, छो त जंहिंखे खपाईंदो उहो अॻिलो बि त टीवी ॾिसंदो, त उन जे गुनाह में बि इहो शामिल। हाणे सवाल करण वारे जो सवाल इहो आहे त मोबाइल बि त टीवी आहे, पोइ मोबाइल इस्तेमालु करणु कीअं हराम आहे, जाइज़ आहे? दुनिया में केतिरा उलमा इकराम मोबाइल इस्तेमालु कनि था। तक़रीबन हर माण्हू वटि अॼुकल्ह मोबाइल आहे। जॾहिं टीवी हराम आहे त मोबाइल जाइज़ कीअं आहे? इन मसइले खे चङी तरह सम्झो त टीवी ऐं मोबाइल में फ़र्क़ु छा आहे। टीवी जॾहिं ईजाद थी त टीवी ठाहिण वारे जो मक़सदु छा हुयो त इन टीवी में हर शख़्स ड्रामा, फिल्मूं ऐं अदाकारी ॾिसंदा। उन ठाहिण वारे जो ॿियो कोई मक़सदु न हुयो। ऐं टीवी जॾहिं तव्हां घर में आणींदा हो त टीवी में सिर्फ़ु इहो ई मक़सदु हूंदो आहे, ॿियो कुझु मक़सदु न हूंदो आहे। ॿिए कंहिं कम में टीवी इस्तेमालु न थींदी आहे, सिर्फ़ु ड्रामा वग़ैरह या ख़बरूं इन्हनि शयुनि जे लाइ इस्तेमालु थींदी आहे। ऐं इहो कमु हराम आहे, जाइज़ न आहे। रही ॻाल्हि मोबाइल जी, त मोबाइल जॾहिं ईजाद थियो त मोबाइल ठाहिण वारे मोबाइल खे फिल्मनि या ड्रामनि जे लाइ कोन ईजाद कयो हो। उन जे ईजाद करण जो मक़सदु इहो हुयो त इन मोबाइल जे ज़रिए सां माण्हू हिक ॿिए सां राब्तो कंदा। पोइ आहिस्ता आहिस्ता उन मोबाइल जे अंदरि सहूलियात ॾिनियूं। बुनियादी मक़सदु हुयो राब्तो करणु, चाहे मैसेज जे ज़रिए सां, चाहे कॉल जे ज़रिए सां राब्तो करणु। पोइ आहिस्ता आहिस्ता इन में कुझु सुठियूं शयूं ऐं कुझु बुरियूं शयूं बि शामिल थी वियूं। मसलन इन में टार्च जा माण्हू जी सहूलियत जे लाइ ॿारे करे इस्तेमालु करे, इन जे अंदरि घड़ी आहे टाइम ॾिसण जे लाइ माण्हू जी सहूलियत जे लाइ, इन जे अंदरि कैलकुलेटर आहे माण्हू जी सहूलियत जे लाइ। पर इन में कुझु बीमारियूं बि शामिल आहिनि। इन में बि साॻियो उहो इंटरनेट आहे, साॻा ड्रामा, हर शइ उहा आहे। त हाणे इहा शइ बिल्कुलु इहा हराम न आहे। इन जे अंदरि जेके हराम ऑप्शन आहिनि उन्हनि खे ॾिसणु हराम आहे। कंहिंसां कॉल ते राब्तो करणु इहो त जाइज़ नाजाइज़ न आहे न। व्हाट्सअप ते या मैसेज ते या फ़ोन ते कंहिंसां ॻाल्हाइणु इहो त हराम न आहे। तव्हां इन कम जे लाइ इस्तेमालु कयो। हा, जॾहिं तव्हां इन में ग़लति शयूं ॾिसंदव जेकियूं शरीयत जे ख़िलाफ़ आहिनि त उहे शयूं ॾिसणु हराम आहे। बिल्कुलु इहा समूरे मोबाइल खे इस्तेमालु करणु इहो नाजाइज़ न आहे। त जेकी शइ ग़लति आहे उहा न ॾिसिजे, पर जेकी टीवी आहे उहा टीवी इस्तेमाल ई ग़ैर शरई कम जे लाइ थींदी आहे। उन सां तव्हां कॾहिं बि टीवी सां कंहिं ॿिए शख़्स सां कंहिं ॿिए मुल्क में राब्तो न कयो आहे, या का ॿियो उन में मक़सदु न हूंदो आहे। कोई मक़सदु आहे हलाए करे जेका प्रोग्राम अचनि था उहे ॾिसो। त इन करे टीवी बिल्कुलु इहा हराम आहे। मोबाइल जे अंदरि जेकियूं शयूं नाजाइज़ आहिनि उहे ॾिसणु नाजाइज़ आहे।